हमारे सिरिया सिंधकाज न्यूज़ हाकुम शाह पटवारे खां रिपोर्ट कर रहियो आहे असांजो नुमाइंदो उस्मान अली तुनियो। हाकुम शाह पटवारे भरिसां ॻोठ महबूब अली तुनियो लाॻीतो तूफ़ानी बरसात सबबि पाणी हेठि अची वियो आहे। केतिरा ई घर ड्रही पट थी विया आहिनि ऐं सारियुनि जो फसल मुकमल तबाह थी वियो आहे। ॻोठाणनि खे लखें रुपयनि जे नुक़सान जो ख़दशो आहे। रोड रस्ता पिणु पाणी हेठि अची विया आहिनि। क़ब्रिस्तान में पिणु पाणी भीजी वियो आहे। तेज़ बरसात सबबि इनाम तुनियो अब्दुल गनी तुनियो जा घर किरी पिया आहिनि। मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि जॾहिं त लतीफ़ तुनियो ऐं अब्दुल गनी तुनियो जो सारियुनि जो पोखियल फसल बि मुकमल तबाह थी वियो आहे, जंहिं सबबि खेनि लखें रुपयनि जे नुक़सान थी वियो आहे। ॻोठाणनि चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खां मुतालबो कयो आहे त ॻोठ ऐं क़ब्रिस्तान मां पाणी नेकाल कराए थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे ऐं ग़रीबनि जा घर ठहिराए ॾिना वञनि। अल्लाह माफ़ी दींदो, अल्लाह माफ़ी दींदो। दुआ कयो, दुआ कयो।